सिंध एक्शन कमेटी तरफां बहरिया टाउन जी वालार ऐं कोमपरस्त अॻवाणनि जी गिरफ़्तारियुनि ख़िलाफ़ अवामी राबता मुहिम जे सिलसिले में गगर फाटक खां ठॾे ताईं रैली कढी वई। एसपीओपी सरबराह जलाल महमूद शाह, सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरबराह डॉक्टर कादर बख्शी, जीए सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ चांडिये, रोशन बुरड़े ऐं ॿिनि जी अॻवाणी में रैली जी गगर फाटक, धाबे जी, घारे, गुजे, मकली ऐं ठटे में शानदार आजियां करे गुलनि जी वर्खा कई वई। अवामी वॾाकनि खे ख़िताब कंदे तोड़े सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे अॻवाणनि चयो त बहरिया टाउन समेत वॾनि रिथाउनि ज़रिए सिंध जी ज़मीननि ते वालार कई पई वञे। हुननि चयो त सिंध जूं ज़मीनूं ऐं वसीला सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि, जेके कंहिं बि सूरत में नीलाम करणु न ॾिनो वेंदो। बहरिया टाउन जे गेट जे अॻियां असां डॉक्टर कादर बख्शी असां सभु गॾु स्टेज ते वेठल हुआसीं। चंद 40-50 गुमराह माण्हू अंदरि विया, वञी भड़े तोड़ कयूं। कंहिं बि सूरत में बहरिया टाउन खे असां तरक़ी जे नाले में सिंध ते कब्ज़ो करणु न ॾींदासीं। भरपूर तरीक़े सां उनजो मुक़ाबिलो जारी रहंदो। सिंधियुनि अहिड़े तरीक़े सां जोश जज़्बे हिम्मतुनि जो मुज़ाहिरो कयो त रियाज़ मलिक खे पिंडी भॼाए पोइ दम खणंदासीं इंशाअल्लाह। कराची असेंबली जा ॾाढो धरणो बि सिंध असेंबली जा ॾाढो लॻंदो, जेल भरियो तहरीक बि शुरू थींदी, रोड रस्ता बि बंदि थींदा, सिंध विकिरो करणु न ॾींदासीं। सिंध जे कराची खां वठी जाम शोरे ताईं जेके बि सिंध जूं ज़मीनूं आहिनि उन्हनि ते जेका नाजाइज़ वालार आहे उन जे हवाले सां हीअ आगाही मुहिम जो सिलसिलो जेको शुरू कयो वियो आहे, इहे रैलियूं सॼे सिंध में थींदियूं त सिंध जा माण्हू मुनज़म थियनि। 6 जून ते जेको रियासती जबर थियो, जेको सरकारी ॾाढ थियो, उन खे निधण जे लाइ, उन जो जवाबु हासिल करण जे लाइ हिकु भेरो ॿीहर असां सिंध असेंबली जे आॾो वॾो अज़ीम आलीशान धरणो हणंदासीं। संदन चवणो त पीपल्स पार्टी जा 13 साल बदतरीन हुक्मरानी जा रहिया आहिनि, जंहिंमें ज़रदारी एंड कंपनी जी उहा कोशिश रही त कीअं सिंध जे वसीलनि ऐं ज़मीननि खे नीलाम कयो वञे। कोमपरस्त अॻवाणनि चयो त सिंध जी तरक़ी जा मुखालिफ़ न आहिनि, पर उहा तरक़ी जेका सिंधियुनि खे पंहिंजी धरती ते अक़लियत में तब्दील करे, अहिड़ी तरक़ी खेनि कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हुननि चयो त सिंध जा क़ौमी कारकुन बाशऊर आहिनि, सियासी केस खेनि कॾहिं बि पंहिंजे मक़सद तां झुकाए नथा सघनि। अॻवाणनि मुतालबो कंदे चयो जस्कम चेयरमैन सनान कुरैशी, ज़ैन शाह समेत समूरनि क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस ख़तमु करे खेनि फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। हुननि चयो त 45 ॾींहंनि जी जागृता मुहिम हलाए आख़िरी मरहले में लखें धरती धणी गॾु थी कराची में तारीख़ी जलसो करे आसिफ ज़रदारी ऐं मलिक रियाज़ खे ॿुधाईंदा त धरती ते कंहिं बि धारे खे कब्ज़ो करणु न ॾिनो वेंदो। संदन चवणो त कराची में बहरिया टाउन खां पोइ हिकु ॿियो तारीख़ी हमिलो ज़िले ठटे ते थियण वारो आहे, हू अवाम खे सुजाॻ करण लाइ निकिता आहिनि। अॻवाणनि चयो त सिंध जे ज़मीननि ते वालार जो सिलसिलो बंदि न थियो त जेल भरियो तहरीक शुरू करण समेत सिंध असेंबली जो घेराव पिणु कयो वेंदो।